वॉइस ऑफ इंडस नेशन न्यूज़ में भली कार नाज़रीन अचो त प्रोफेसर एजाज़ कुरैशी जे पंहिंजी तहक़ीक़ थियल किताब कराची जे केस में बयान थियल हेठीं तारीख़ी सचाई खे अॼु जे दौर जी रोशनीअ में सम्झूं। नाज़रीन जीअं त 1947 ईस्वी में सिंध हुकूमत पाकिस्तान जी नई वफ़ाक़ी हुकूमत खे 28 करोड़ रुपया अदा कया। ॿिए वारे उन खे 33 करोड़ रुपया ॾिना विया। जॾहिं वन यूनिट जो क़ियाम ओलह पाकिस्तान हुकूमत में आयो उन वक़्तु पंजाब जी माली हालत तमामु ख़राब हुई ऐं 96 करोड़ रुपयनि जे कर्ज़ हेठि हुई। 61 करोड़ रुपया सिंध हुकूमत खां 3% व्याज ते कर्ज़ तौरु वरिता विया हुआ, जेके वाइदे मुताबिक़ अॼु ताईं वापसि न कया विया आहिनि। 1948 खां 1955 ताईं सोन जे तोले जी क़ीमत 57 रुपया हुई। अॼु सोन जे तोले जो रेट 2,25,000 रुपया आहे। नाज़रीन 1948 जे रेट 57 रुपयनि जे हिसाब सां 61 करोड़ में 1,70,01,754 तोला बीहे थो, जंहिंखे अॼु जी मार्केट रेट में तब्दील कबो त 24 खरब 7 अरब 99 करोड़ 43,36,842 रुपया अॼु जी मार्केट रेट सां जेकॾहिं उन जे पोयां सिंध हुकूमत सां उन वक़्तु कयल 3% व्याज जोड़ कजे त पंजाबी जनरल पाकिस्तान जा सभु असासा विकिणीम कर्ज़ कोन लाहे सघंदा। नाज़रीन हिन वक़्तु पाकिस्तान जी बजट सिंध जे 60% रेवेन्यू मां फ़ौजी बजट वफ़ाक़ी हुकूमत कारपोरेशन खे सब्सिडी आलमी कर्ज़ जो व्याज खैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान जी बजट वफ़ाक़ी पोल वेंदे जेका आमदनी सिंध मां थींदी आहे। नाज़रीन पहिरें ॾींहं खां अॼु ॾींहं ताईं पंजाबी जनरलनि जो गुज़र सिंध जे वसीलनि ते आहे। उन लाइ मुनज़म नमूने सिंधी माण्हुनि खे ज़हनी तौरु मफ़लूज करण लाइ सिंधी क़ौम जे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा वार कई वञे थी। असां बाशऊर माण्हुनि खे इन साज़िश जी ख़बर हुजणु घुरिजे ऐं उन्हनि हक़ीक़तुनि जे बुनियादनि ते पंहिंजनि माण्हुनि खे मुनज़म मुतहरिक करे सघूं।